अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो ऐं मां आहियां फराशा। सबका बेरी हिक नज़र हेडलाइन ते। सऊदी अरब में रमज़ान अल मुबारक जो चंड नज़र अची वियो। पहिरियों रोज़ो सुभाणे थींदो। सऊदी मीडिया मुताबिक़ रमज़ान अल मुबारक जो चंड ॾिसण लाइ सऊदी अरब में पहिरियों भेरो जदीद टेक्नोलॉजीअ जो इस्तेमाल कयो वियो। मुतहदा अरब इमारात में भी रमज़ान मुबारक जो चंड नज़र अची वियो। पाकिस्तान में रमज़ान मुबारक जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटीअ जो इजलास सुभाणे पेशावर में थींदो। मलाइशिया, तुर्की, फिलिपाइन ऐं इंडोनेशिया में रमज़ान मुबारक जो चंड नज़र नाहे आयो, जिते 19 फरवरी ते पहिरें रोज़े जो ऐलान कयो वियो। बाजोड़ में चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो नाकाम, 12 दहशतगर्द मारिजी विया, 11 जवान शहीद। ISPR मुताबिक़ सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे गॾियल चेक पोस्ट ते हमले खे नाकाम बणायो वियो। दहशतगर्द बारूद सां भरियल गाॾी चेक पोस्ट जी दीवार सां टकराए छॾी। धमाके सबबि हिक ॿाड़ी बि शहीद थी वई। ISPR मूजिबि धमाके सबबि वेझनि इमारतुनि खे नुक़सान पहुतो, 7 ॼणा ज़ख़्मी। भारतीय हिमायती याफ़्ता दहशतगर्दनि शहरुनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणाइण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दुनिया बारूद जे ढेर में तब्दील थी चुकी आहे। हल न थींदड़ सियासी तकरारनि सबबि आलमी बहरान वधीक शिद्दत अख़्तियार करे रहियो आहे। पाइदार तरक़ी ऐं इंसाफ़ खां सवाइ आलमी अमन जो ख्वाब पूरो नथो थी सघे। वियना में गॾियल क़ौमुनि जे एहतमाम हेठि मुनक़िद कयल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत सिंधु दरिया ते पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमाल करे रहियो आहे। पाणी पाकिस्तान जे 24 करोड़ अवाम जी ज़िंदगी ऐं रोज़गार जी ज़मानत आहे। दुनिया खे हिन वक़्तु केतिरनि ई बहराननि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। माहौलियाती तब्दीली ऐं वधंदड़ आबादीअ सबबि कुदरती वसीला ख़तम थी रहिया आहिनि। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गोहर ख़ान चयो आहे त PTI बानी जी सिहत ते सियासत न पिया कयूं। हुकूमती रवैयो गैर कानूनी ऐं गैर आईनी आहे। उमीद हुई त अॼु PTI बानीअ सां मुलाक़ात थी वेंदी। पंहिंजे अखियुनि सां ॾिसण थे चाहियो त PTI बानीअ जी अखि कीअं आहे। मुलाक़ातूं न कराइण सबबि मुल्क बहराननि में आहे। सलमान अकरम राजा चयो आहे त बानी PTI खां हिदायत वठण बुनियादी हक़ आहे। असांखे बतौर वकील मिलण न ॾिनो वियो हुयो। उहो कीअं मुमकिन आहे त तव्हां कंहिंखे ॻाल्हाइण खां रोकियो। उहो चवण आहे त बानी PTI जी फैमिली सियासी ॻाल्हि ॿोल न कंदी, गैर आईनी आहे। PTI बानीअ जी फैमिलीअ जो हक़ हो त हू तिबी मुआइने वक़्तु मौजूद हुजनि। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त PTI ऐं हुकूमत विच में के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। जेकॾहिं PTI खे कंहिं एहतजाज या इदारनि ते चढ़ाईअ जो शौक़ु आहे त उन जे नतीजनि लाइ तयारु रहे। PTI बानीअ जूं अखियूं ख़राब थियण वारे मामले ते प्रोपेगेंडा कई पई वञे। जॾहिं त इलाज ऐं ॿिया मामला तय थी चुका आहिनि त पोइ रोड छो बंदि कया पिया वञनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहसिन नक़वी चयो आहे त काफ़ी दोस्त PTI बानीअ जी सिहत खां वधीक पंहिंजी सियासत लाइ फ़िक्रमंद आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी नियत सही हुजे हा त मामला काफ़ी ॾींहं अॻु हल थी वञनि हा। इतलात वारे वज़ीर अतातर चयो आहे त डील या रियायत जूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। हुकूमत बानी PTI जो इलाज यकीनी बणायो। माहिर डॉक्टरनि बि संदसि बि मुआइनो कयो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि खे ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे। लंदन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अतातर वधीक चयो आहे त बानी PTI जी सिहत जे हवाले सां जेको मामिलो हो उहो हल थी वियो। PTI ऐं अपोज़िशन खे वाज़े पैगाम आहे त बानी PTI जी सिहत ते सियासत न कई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे केर बि टोड़े नथो सघे। पाकिस्तान खे सिंध ठाहियो ऐं बचाइण में बि सिंध अॻियां अॻियां आहे। 4 साल बानी PTI जे न फैज़ हमीद जी हुकूमत हुई। फैज़ हुकूमत खे कहिड़ी ख़बर त हुकूमत कीअं कबी आहे। विहाड़ी में मेड़ाके खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हुकुमरानीअ लाइ लचक ऐं सियासी बलोगत ज़रूरी आहे। जेल ड्रिजण वारनि लाइ न पर मुड़सनि लाइ हूंदा आहिनि। ज़राअत जी बहितरीअ सां ई मुल्क तरक़ी कंदो। हारियुनि खे सहूलतूं फराहम करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। बांग्लादेश जे नए चूंडियल वज़ीर आज़म तारिक रहमान उहिदे जो हलफ़ खणी वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे वज़ीरनि ऐं नुमाइंदनि जी शिरकत। पाकिस्तान तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल तक़रीब में शरीक। पार्लियामेंट मेंबरनि बि हलफ़ खणी वरितो। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। बांग्लादेश जे आम चूंडुनि में BNP वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी हुई।
कराची में सीटीए जो घर ते छापो मुकाबले में 4 दहशतगर्द मारिजी विया। शाह लतीफ टाउन वारे इलाइक़े में सीटीडी जी कार्रवाई फायरिंग जी ॾेवठ में 2 अहलकार ज़ख़्मी। सीटीडी इख्तियारनि मूजिब छापे दौरान 3 दहशतगर्द फरार थी विया। गिरफ्तार 3 दहशतगर्दनि जी निशानदही ते छापो हयो वियो। साथियुनि जी फायरिंग में गिरफ्तार दहशतगर्द मारिजी विया। मुकाबले दौरान घर में मौजूद चौथों दहशतगर्द मारिजी वियो। मलीर वेझो M9 मोटरवे ते खौफनाक रोड हादसो, 4 ॼणा फोत, 10 खां वधीक ज़ख़्मी। M9 मोटरवे ते तेज़ रफ़्तार मुख़्तलिफ़ गाड़ियूं पाण में टकराइजी वयूं। हादसे सबब 3 औरतुनि समेत 10 ॼणा फोत थी विया। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। नाज़ुक हालत में इस्पताल मुंतकिल। इमदादी सरगर्मियूं जारी। हादसे बाद M9 मोटरवे ते ट्रैफ़िक जी रवानगी मुतासिर थी वई। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह नोटिस वठंदे लाॻापियल इख्तियारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। ज़ख़्मियुनि खे फौरी ऐं बेहतर तिबी इमदाद ॾियण जी हिदायत। चंबड़ में नींगर ट्रैक्टर हेठां अची चीभाची फोत। ॻोठ बहादुर जलबाणीअ में हादसे सबब 10 वरहनि जो वारिस अली पुट सज्जाद अली जलबाणी फोत थी वियो। रुक फारम भरिसां नेशनल हाईवे ते ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 20 वरहनि जो मुजाहिद अबड़ो फोत। बख्शापुर वेझो इंडस हाईवे ते नामालूम गाॾीअ जो टक्कर लॻण सबब मोटरसाइकिल सवार नादिर अली भंगवार फोत थी वियो। चक में 2 महीना अॻु दोस्त हथां क़तल थियल रहीम बख्श जागराणी जे खून जो निबेरो। धुरियूं खीर खंड सरदार मीर आबिद खान संदराणीअ जी सरपंच हेठि निबेरे में इल्ज़ाम हेठि आयल नवाब महर वारी धुर मथां 50 लख रुपया ॾंड विधो वियो। ॾंड जी रक़म मां 12 लख रुपया मौक़े ते ई अदा कया विया। बक़ाया रक़म 6 किस्तुनि में अदा कई वेंदी। तंगवाणी ऐं उन जे भरपासे वारनि ॻोठनि में उरड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿाड़ो उरड़ीअ सबब ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। ॻोठ करीम खान बहलकाणीअ में 5 वरहनि जो अदब हुसैन पुट चाकर बहलकाणी उरड़ीअ सबब फोत। उरड़ीअ में मुब्तला केतिरा ई मासूम ॿाड़ा ज़िंदगी ऐं मौत जे बिवाटरे ते बीठल। ॻोठाणनि पारां सिहत वारियूं सहूलतूं फराहम करण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। कराची जे नाज़िमाबाद, सखी हसन, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, मलीर हाल्ट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। कराचीअ में सभ खां वधीक बरसात जुना टर्मिनल में 20 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। लारकाणे, खैरपुर, कंबर, शहदादकोट, घोसपुर, मीरपुर बठोरो, वारह में बि वसकारो। पनुआकिल, रोहड़ी, पीर जो ॻोठ, पिरियालो, तंगवाणी, करमपुर, मोहब्बत डेरो, रुखफाम ऐं ॿियनि इलाइक़नि में बि तेज़ बरसात पई। नवाब वली मोहम्मद में क़तल थियल पीउ ऐं धीउ समेत 3 घर भातियुनि जा लाश रखी धरणो। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ इस्माइल भंड जे धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां इमदाद भंड, संदसि न्याणी ऐं भाइटी मारिजी विया हुआ। वाक़े ख़िलाफ़ वार सरापा एहतजाज। क़ौमी शहरा ते लाश रखी धरणो, इंसाफ़ जो मुतालबो। 3 घर भातियुनि जे क़तल जो केस हाजन भंड, रोशन भंड, बिलावल भंड, ग़ुलाम अब्बास भंड समेत 12 जवाबदारनि मथां दाख़िल।